एमआरडी दौरान सकरन वेझो ॻोठ पुनू खान चांडियो में शहीद कयल 16 ॻोठाणनि जी अॼु 39वीं वरसी मल्हाई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आमिर ज़ियाउल हक़ जमहूरियत जे लाइ आवाज़ उथारण ते 16 जियालनि खे शहीद करायो हो। पीपल्स पार्टी पंहिंजे शहीदनि खे सलाम पेश करे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त असां जमहूरी हक़नि ऐं शहरी आज़ादियुनि खे फतह न थियण जोॻो बणाइण जे लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। 29 सेप्टेम्बर 1983 ते सकरन जे ॻोठ पुनू चांडियो में 16 ॻोठाणनि खे शहीद कयो वियो हो। एमआरडी तहरीक दौरान सकरन वेझो ॻोठ पुनू खान चांडियो में शहीद कयल 16 ॻोठाणनि जी अॼु 39वीं वरसी मल्हाई पई वञे। आमिर ज़ियाउल हक़ जमहूरियत जे लाइ आवाज़ उथारण ते 16 जियालनि खे शहीद करायो हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे शहीदनि खे सलाम पेश करे थी। असां जमहूरी हक़नि ऐं शहरी आज़ादियुनि खे फतह न थियण जोॻो बणाइण जे लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। 29 सेप्टेम्बर 1983 ते सकरन जे ॻोठ पुनू चांडियो में 16 ॻोठाणनि खे शहीद कयो वियो हो।